नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त इस्लामाबाद में वकीलनि जा चैम्बर ॾाहिण ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हांखे अपडेट कंदा हलूं त इस्लामाबाद में वकीलनि जा चैम्बर ॾाहिण ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे। हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशरो फिरोज़, मेहर ऐं ॿियनि शहरनि में बाइकॉट सबबि वकील अदालतुनि में पेश न थिया आहिनि, जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त इस्लामाबाद में वकीलनि जा चैम्बर ॾाहिण ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे हैदराबाद में आवाज़ टीवी जे सीनियर रिपोर्टर इरफान बुघियो सां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, सिंध बार काउंसिल जे सॾ ते इस्लामाबाद जे वकीलनि सां यकजहतीअ तौरु हैदराबाद जी अदालतुनि में बाइकाट जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंजे करे अॼु हैदराबाद जी अदालतुनि में कार्रवाइयूं मुअतल आहिनि। सिंध बार काउंसिल तरफ़ां इस्लामाबाद में वकीलनि सां यकजहतीअ तौरु अॼु हैदराबाद जी अदालतुनि में बाइकाट जो ऐलान कयो वियो आहे। सिंध बार काउंसिल तरफ़ां न रुॻो हैदराबाद पर समूरी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकाट जो ऐलान कयो वियो हो, जंहिं करे अॼु हैदराबाद जी मुख़्तलिफ़ अदालतुनि में अदालती कार्रवाइयूं मुअतल आहिनि। जी, वॾी महिरबानी तव्हांजी इरफान अपडेट करण लाइ। नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त इस्लामाबाद में वकीलनि जा चैम्बर ॾाहिण ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे। हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फिरोज़, मेहर ऐं ॿियनि शहरनि में बाइकॉट सबबि वकील अदालतुनि में पेश न थिया आहिनि, जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे इस्लामाबाद में वकीलनि जा चैम्बर ॾाहिण ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे खैरपुर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील जामरी सां। जी शकील। जी बिल्कुलु, इस्लामाबाद में सीडीए तरफ़ां वकीलनि जूं ऑफिसूं ॾाहे पट करण ऐं उन्हनि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ जेको आहे खैरपुर बार तरफ़ां जेको आहे ऐलानियल बाइकाट जे सिलसिले में खैरपुर जे वकीलनि एहतजाज कयो ऐं कोर्टुनि जे कारवार जो मुकमिल बाइकाट कराए जेको आहे कोर्टूं बंदि कराए छॾियूं, जंहिं सबबि जेको आहे जेके परे परे खां ईंदड़ क्लाइंट हुया उहे जेको आहे परेशान रहिया। उन हवाले सां वकीलनि जो चवणु हो त वकीलनि मथां जेको आहे ही नाजाइज़ी कई वई आहे। सीडीए जेको आहे हिकु त उन्हनि जूं ऑफिसूं ॾाहे पट कयूं, ॿियो त उन्हनि मथां जेको आहे केस दाख़िल कराया विया आहिनि। हिननि जो मुतालबो हो त वकीलनि मथां दाख़िल कयल केस जेको आहे ख़तमु करे ऐं उन्हनि जूं ड्राफल जेके ऑफिसूं आहिनि उहे ॿीहर उन्हनि खे जोड़ाए ॾिनियूं वञनि, तेसिताईं जेको आहे हिननि जो एहतजाज जारी रहंदो। जी, वॾी महिरबानी तव्हांजी अपडेट करण लाइ। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद में वकीलनि जा चैम्बर ॾाहिण ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे। वकीलनि जो चवणु आहे त उन्हनि सां नाजाइज़ी कई पई वञे। उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजूं जेके ऑफिसूं हुयूं उहे दाख़िल ऑफिसूं ॿीहर ठारायूं वञनि, तेसिताईं एहतजाज जो दाइरो जेको आहे उहो जारी रहंदो। हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फिरोज़, मेहर ऐं ॿियनि शहरनि में बाइकॉट सबबि वकील अदालतुनि में पेश न थिया आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। तफ़सील मालूम कंदासीं नौशर फिरोज़ मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी सां। जी ज़ाहिद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी ज़ाहिद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, इस्लामाबाद के वकीलनि मथां केस दाख़िल करण ऐं चैम्बर ॾाहिण ख़िलाफ़ जेको आहे नौशर फिरोज़ में वकीलनि जेको आहे एहतजाज कयो आहे। पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते जेको आहे अॼु अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो आहे। वकीलनि जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं वकीलनि जो बाइकाट जे करे समूरो जेको अदालती वहिंवार हुयो उहो मुअतल थी वियो ऐं जेके पेशींदे माण्हू आया उन्हनि खे जेको आहे वापसि कयो वियो आहे। वकीलनि जो चवणु आहे त इस्लामाबाद जे वकीलनि मथां जेके केस दाख़िल कया विया आहिनि उहे फौरी तौर ते ख़तमु कया वञनि, गिरफ़्तार वकीलनि खे आज़ादु कयो वञे ऐं जेके चैम्बर भॻा विया आहिनि उन्हनि खे जेको आहे फौरी तौर ते बहाल करे उन्हनि जो नुक़सान जो अज़ालो कयो वञे। जी, वॾी महिरबानी तव्हांजी ज़ाहिद अपडेट करण लाइ।
तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त इस्लामाबाद में वकीलनि जा चैम्बर डाहण ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फिरोज़, मेहर ऐं ॿियनि शहरनि में बाइकॉट सबबि वकील अदालतुनि में पेश न थिया आहिनि। पेशी ते आयल माण्हुनि खे वापसि मोकिलियो वियो आहे, जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। वकीलनि जो चवणु आहे त उन्हनि सां नाजाइज़ी कई पई वञे, उन्हनि जे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं मेहर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर मंज़ूर मुयसर सां। जी मंज़ूर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मंज़ूर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो त इस्लामाबाद वाक़े ख़िलाफ़ मेहर में सिंध बार काउंसिल जे सॾ जे हड़ताल वारे मोड में मेहर बार काउंसिल पारां एडवोकेट हामिद चांडियोस, एडवोकेट सईद पवन ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो आहे। मेहर जी समूरनि अदालतुनि में अॼु जेके कार्रवाइयूं मुअतल कयूं, जेके मुख़्तलिफ़ जवाबदार हाज़िरनि थिया उन्हनि खे वापसि कयो ऐं मेहर में अदालती कार्रवाई मुकमल तौर जो बाइकाट रहियो। वकील जो चवणु आहे त वकील वाश जा बाशऊर फर्दान खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं सिंध बार काउंसिल जे सॾ ते अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो आहे। जी, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।